कि मां तोखे जिंदा कोन छड़ींदुसि। बंदूक सां न पर कानून में रह सके जरूर फसाईंदुसि। हाथी आहे बहावल खान, मस्त हाथी। उन सां टक्कर खाइण माना त पंहिंजी मौत खे दावत ॾियण। या पंहिंजी तकरीर पाण वटि रखो। या सिलाई मूंखे न सेखार। इहा सिलाई मुंहिंजो मुड़ुस कंदो आहे हमज़ा। जियो सत भिराई जियो। दे माईअ खे मुंहुं। हा हा काका लिकाले ये माई त छा बा ट्रैक्टर जा ट्रालर जा आवाज ही बंद कर छॾिया। हिते का गाली काले आहे माई अजनट वा ये कुछ ॻाल्हि मूंखे कसम मसात मिठल जे खून जो जेकर ख़बर पक्की आंदी अथई तो उन्हनि मां केर बि ज़िंदा वापस कोन मोटंदो। क़यामत बणिजी हली शेर खान वारनि जे मथां कड़कंदासीं। हरकत करण में पहिरीं पहल तो कई आहे शेर खान तो। होश कर हथियो था तो विच तो दी परे थी तो मां ने भेज मत। माई पोखणी फाट किथां जी बला आहे। भाई बला न है सत भिराई तुझे लाइ सत भिराई असां जे लाइ मुसीबत हमज़ो खान अकेलो तजला कफिया मरियो पुट। साहब वॾा अॼु भला साईं कंहिं पिया डमरिया वञो। तू को हिन ॻोठ जो चङो मुड़ुस आहीं जा पुछा तो करी। पुछण में ॾोह त न आहे न साहब। माठ करे हिते बी लाहे पटको विझाए न धूड़ मत में अचो न। माठ कर ख़बर फ़कीर छो पियो मुसीबत खे सॾु करें। पुछा कयां पियो कंहिंजे पोयां बाहि ॿरियल आहे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त पुलिस कीअं अॾ थी अचे। वली दाद वटि जॾहिं ख़बर बि अथई त पोइ बसि कर। अब एतरी आसानी से ये हथ कोन ईंदा। मुखे लगे थो तो ॻोठ जे ॿाहिरियां को चौकीदार बिहारे छॾियो अथनि। जीअं ई पुलिस हिन तरफ़ लड़े थी त ही भॼी वञण में कामयाब थी वञनि था। साहब ईअं सम्झो त पगार ते हमरा बीठल हूंदनि। ॾिसूं था त हाणे ही केतिरो था लिकनि। पर साहब तेल जा पैसा कोन निकिता। हाणे वापसि हलो ये घिटीअ में न जेके बेकार माण्हू बीठा आहिनि इन्हनि खे गेले हली था लाक में बंदि कयो। अचो था हलो। ॾिसी छा थो चाचा सब मेहमान आहिनि कंहिंखे कुझु बि न आहे चवणो। अञा थोरी जाइ घर में आहे। अम्मा ओ अम्मा तूं वञी ॿाहिरि बीह ॾिस रस्ते सां जेको अचे वञे उनखे बि घर में वठी आ। तव्हां छो बीठा आहियो चाचा अचो तव्हां मूंसां गॾु वेहो त महिमान सुख सां सुम्हनि। अचो अचो तव्हां। पुट हिकिड़ो ॾींहुं त आहे ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो। अॼोकी राति जी ॻाल्हि आहे सुभाणे हलिया वेंदा। अबा महिमान त रब जी रहमत हूंदा आहिनि। हे जेके आया इहे बि त हिकिड़े ॾींहं जे लाइ आया हा न मां। अम्मा ओ अम्मा 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 बाबे के पुलिस ॿधी वई अथई।
सुठो थियो। बाक़ी तव्हांखे मां सम्झां थो त उहो मूंखे केस करे बदिराइणो पवंदो। ओ भाऊ देर छाजी तो करी, यो कम जल्दी करे छड़ो। बस हाणे बस। पर बात हमजा भूल न कर, पराए झेड़े में टंग न अड़ा। अड़ी है पराओ झेड़ो ना है, ताके तो चए ताके। ओ मां हिकड़ी गाल बुध, ही घर जो फैसलो आ न पो थींदो, ओ थोली बाबे के छडाए चो। हां पपी, फैसले के पोथा अची ॾिसूं। हल त हलूं। हलो उथो हलो उथो। कन्न खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। ॿीहर जेकॾहिं हिन घर में पेर पातव न त मां टंगू भई छॾींदुसि। हलो रे। असां छा थो, असां जो सॼो सामान हिन घर में पियो आहे। मां दरवेश खे छॾाए तोखे न अंदर करायो त चई जाए। अब हल हल छॾ मां छॾी छॾबो, सोचा तो पहुंचा। सोट्रा हाणे हिननि जो छा कंदे? अॼो की रात ऐं सुभाणे जो सिज हिननि खे हिते बि भरण कोन ॾींदुसि। मुंहिंजे करे बि अरे ओ माई, हिन सां खिली करे न ॻाल्हाए। हे मुंहिंजो मुड़सा त डंडल भनी छॾिया इहे। मूं सिर्फ पुछा कई, तू सड़ न, तुंहिंजे मुड़स सां शादी कोन थी कयां। केरो तो ओ चोए दोल ने तू कार कयो सब मुझे घर वाले जो हाल फादी पे हला दो चेक बाहु न कर जदे हला दो बस जेड़ो। समझा थी त अॼु जानो खे ज़िंदा कोन छॾींदा। सुठो आहे, अॼु खां पोइ हिन अज़ाब मां मुंहिंजी त जान छुटंदी। तव्हां केरु आहियो? अकबर तूं जो मां मूंखे हे में दो तूं तो ख़रीद थियल आहीं, पोइ वफ़ादारी कीअं कंदे? परलत कमालत तव्हां ॿई? हाँ जानू, तो जिनके पंहिंजी हिफ़ाज़त लाइ घुरायो आहे न, उहे अॼु तुंहिंजे रत जा प्यासी आहिनि, रत जा। अकबर जानू बि जिन अथई। सुठो अथई त मूंसां तूं न पिटा मूंसां, न त तूं छा कंदे? तुंहिंजा पर हाणे कटिजी चुका आहिनि। हाणे ख़ामोश रहंदे, इन में तुंहिंजी भलाई आहे। न त दम वार हिकिड़े कारतूस ॾेई पूरो कंदो मैं। अरे परल कमाल तव्हां पंहिंजी गैरत घणे में खपाई आहे? तूं पाण वेकाऊं आई, तोसां वफ़ादारी छो कयूं? जानू जिन अथई जिन, जंहिंजे पोयां पवंदो हुनखे मारींदो या खारींदो। सौट ही वक्त आहे हितां निकिरी हलण जो। जेकॾहिं अञा बि डर कये न त ज़िंदगी आज़ाब बणिजी वेंदई। तूं परेशान न थी सोट, जानू हाणे ज़िंदा वापसि कोन मोटी ईंदो।
इहा तुंहिंजी भुल आहे। रेस जा माण्हू जानू खे खणी विया आहिनि ऐं रेस जानू खे कॾहिं बि कोन मारींदो। जानू रेस जी धी जो कातिल आहे त पोइ छा रेस उनखे जिंदा छॾे ॾींदो? रेस वटि को बि सबूत न आहे। शक तौर जानू खे खंभे खणी विया आहिनि। सोटा मूंखे ख़बर आहे दुआ जो कातिल जानू आहे। जानू तुंहिंजी ज़बान मथां रेस एतबार कोन कंदो। जेकॾहिं जानू बेडो ई हुजे हा न त रेस उनखे कॾहिं बि अगवा न करे हा। ॾींहं ऐं ॿ जानू खे बंदि रखंदा पोइ हथ कढंदसि ऐं जानू वापसि अची वियो त पोइ छा असां निकिरी सघंदासीं हितां? सोटर मां जानू जो लाश ॾिसण खां पहिरियां तोसां गॾु नथी हली सघां। सोट ना ई जानू मरंदो ऐं ना ई तूं मूंसां हलंदी। सोटर मां तोसां गॾु हितां हलां बि सही पर जानू जे मौत खां पहिरीं मां तोसां निकाह नथी विझी सघां। मां इहो नथो चाहियां त मां तोसां निकाह कयां पर मां तोखे सूरनि मां कढण थो चाहियां। मां हिननि ॾुखनि खे मुंहुं ॾेई चुकी आहियां। तूं मुंहिंजे लाइ हाणे परेशान न थी। तूं मूंखे सिर्फ़ इहो ई ॿुधाए त मूंसां हले थी या न। मां जानू जे मौत खां पहिरियां ही घर कोन छॾींदसि। मारिया हाणे मां तोखे ॿीहर मुंहुं कोन ॾेखारींदुसि। सोटर सोटर ॻाल्हि त ॿुध। सोटर वॾो ज़िद्दी आहे। पाण सां गॾु मूंखे बि माराईंदो। माई बड़ी का दर्दीली आहीं ॿुधाए मी न त मुंहिंजे वॾे भाउ जो नालो अलाह ॾिनो हो ऐं हुन मुंहिंजो नालो अलाह ॾिनी रखियो हो। हाय हाय मुंहिंजो वॾो भाउ मूंखे यादि अची वियो। जे न तूं मूंखे अलाह ॾिनी चई हा त केॾी न मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए हा। पर तूं त वॾी का साड़ छड़ी आहीं। तो में त का ख़ुशीअ जी उमेद ई न रखिजे। देखो त तुंहिंजे इन सतनि नालनि में असां अचे मुंझाए पोइ खणी मूंखे सत भिराई चई हा। हलो दी पोइ भला हाणे सत भिराई सही। सत भिराई रखे बात तो तू न चईसो महिरबानी करो। छॾियो हाणे खणी इन नालनि खे। नालो मुंहिंजे रब जो वॾो आहे पर इहो त ॿुधायो मूंखे जंहिं महिल खां आया आहियो इन ॻंढ में हथ पिया आहिनि ॿिन्ही जा। अथव छा इन ॻंढ में? हिन ॻंढ में हा हिन ॻंढ में इहो हमज़ा अकुल कर। कहिड़ी ख़बर केरु असांजो हिते सॼण ऐं केरु दुश्मन? ठीकु आहे हाणे हमज़े जो वात छपा बिल्कुलु बंदि। हिकिड़ो अखर बि कोन ॻाल्हाए ॾिठो। हाणे त ठीकु आहे न। ओदी अला ॾिनी ओदी अला ॾिनी। हे छाड़ छड़ी मूंखे हिन वक़्तु मुंहिंजो नंढो भाउ यादि अची वियो। हुन जो नालो अलाह वसायो आहे। जे न तूं मूंखे अलाह वसाई चई हा त केॾी न मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए हा। माई अला वसाई इहो ॿुधाए त हितां केॾी महिल निकिरंदो? हितां निकिरंदासीं सत भिराई। भला हितां निकिरण जे बारे में सोचो ई छा? तव्हां भला सॼी उमिरि हिते रहण लाइ आया आहियो छा? अधी भेर असां हिते सॼी उमिरि कोन रहंदासीं कोन न। हमज़ा हिन खे त काबू कर। हजी क्या काबू आहे? अधी ॻाल्हि ॿुध असां तव्हांखे वधीक परेशान न कंदासीं। जेके 4 ॾिहाड़ा रहियासीं तव्हांजे घर पोइ हलिया वेंदासीं। न अदी न हाणे तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं बि हिते रहण न ॾींदसि मां। हिकु ॾींहुं त छा हिकु हफ़्ते ताईं त मूं अञा सोचियो ई न आहे। अदी उन खां पोइ सोचींदासीं त असांखे हिते जा घणो अरसो रहणो आहे। हल पुफी हाणे त मरी वियासीं। तव्हांजे मथां वरी कहिड़ो बार आहे? हाणे जे तव्हां हितां न निकिरंदव त लॻे थो असां हितां तड़िया वेंदासीं। तव्हां हाणे ही घर न छॾींदो लॻे थो त असांखे ही घर छॾिणो पवंदो। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग जिन जे आसरे आयासीं उहे ई लॾिया था कनि। अकबर तू बि कोन बचंदे। चल जानू जिन अथई जिन मारींदी या खारींदी। पंहिंजो सोच जानू पंहिंजो छो त हाणे तुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे। ये धमकियूं तू उन्हनि खे ॾे जेके तोखां डिॼनि। आऊं तोखां डिॼण वारो न आहियां।
जेसी रेस जो हुकुम ना होंदो ने तेसी तू मुखे मारे नथो सकी। हां नथो मारे सकी। रेस जे हुकुम सां त तोखे खणी आयो आहियां। तोखे पूरो करण जो बि रेस हुकुम ॾेई छॾियो आहे। अकबर तू बकवास तो करी। मुखे रेस सां मिलणो आहे। रेस तुंहिंजी लाश मथां त अची सघे थो पर तोसां कोन मिलंदो। पर तू तो मुझे यार है ना। सबको पैसे जो यार आ। कमाल कमाल तू मूंसां गदारी तो करी। इनमें मुंहिंजो को बि ॾोह न आहे, जेका संगत जी सलाह। पर कमाल तुंहिंजी संगत त मूंसां बि त हुई। पर हाणे मूं पार्टी मटाए छॾी आहे। जानू तूं हाणे मुंहिंजे रहम ऐं करम ते ज़िंदा आहीं। जेकॾहिं मां चाहियां न तोखे हींअर जो हींअर ख़तम करे सघां थो। करे छॾ पूरो चवई तो छो रखे जे कई दबी। अञा तोखे कुझु ॾींहं जिंदान ॼाण थो। अकबर तू भी मार दे। जादू जिन्न तो चल मारी तो न चंगू तो गयो। जानू तुझे इन पोड़नि हॾनि में उहा ताक़त न रही जो तूं हिन हाथी जो गलो दबाए सघीं। ओबा मां तोखे छॾाइण आयुसि, पुलिस नोड़ीअ मां नांग ठारी मूंखे ॿधी विहारे छॾियो। अहिड़ी ख़बर हुजे त मां हेॾां जो रुख ई न कयां पिया। अरे बुधागा हिन पोड़े पीउ सां एतिरी बि हमदर्दी कान अथई। तोसां हमदर्दी मूंखे इन जॻह ते पुॼायो आहे जो मां लाक में पियो आहियां। ढोलण ॾुखी घड़ी आहे, गुज़री वेंदी, परेशान न थियो। दूर थी गुज़रे। मूंखे त ईअं थो लॻे ॼण हिकिड़ो ॾींहुं ॾहनि सदियुनि जे बराबरि आहे। अरे ॾींहुं सवलो तॾहिं गुज़रंदो जे छको हुजे त भई राति खेॾूं। अबा ॻाल्हि ₹1,00,000 जी कई अथई। ॿुध 20,000 तूं खण 10,000 मूंखे ॾे। साहब ओ साहब अब ओ साहब अरे छाते गोड़ कयो अथई? साहब छको आणे ॾे। हिकिड़ो 2 3 असां 3 ॼणा आहियूं, बाक़ी चौथो रांदीगर खपे थो। भला 5 कंहिं वांदे सिपाही खे असां ॾे मोकिल। इहे ₹5 घटि कम खे पट साहब। अच्छा तू छक्को खेॾंदे? जमादार जी सर। हिनखे कढ ॿाहिरि त हिनखे चङी रीति छक्को खेॾाया। ॾिसां थी छक्को कीअं थो खेॾे। तू कहिड़ो पीउ खुदाई खां मार पोइ वधई। बचड़नि जो दुश्मन हथ सां साहब खे मूंखे बादर पियो खाए। साहब हिकिड़ो त मच्छर में पटियो आहे, ॿियो छक्को बि न खेॾो। अबो एतिरो ॿियो छक्को खेॾाया थो, पटियाए थो ये शापर। अच्छा मां अरे करे छा तू? जबल रोक इन बेवकूफ़ खे। चइनी पासन को बाहि पकड़ियल आहे। पाण त मरंदो, पाण सां गॾु चाची खे बि माराईंदो। ज़िद्दी आहे शेर खान। केरु सम्झाए मोर खे? मां हली तो सम्झायांसि। ॾिस कीअं नथी बीहेसि दिमाग़ में ॻाल्हि। अच मूंसां। मुंहिंजो रस्तो छॾियो। हाणे मां तव्हां सां हिकु ॾींहुं बि रहण नथो चाहियां। आख़िर असां तोखे कहिड़ो ॾुख ॾिनो आहे? जबल मां तुंहिंजी ॻाल्हि नथो कयां। मोर शेर खान असां छा विरायो आहे? असां किथे बि मुंहुं खणी हलण जहिड़ा न रहिया आहियूं। इहे कम कंहिंजा आहिनि? मुंहिंजे हिते अचण खां पहिरियां ई या बाहि तव्हांजे पुठियां भरियल हुई। पर शेर खान ईअं असांजे नंगनि खे सरेआम बदनाम कोन कयो वियो हो। चाची तूं वॾी आहीं, तूं हिनखे सम्झाए चरे खे, सम्झाए हिन चरे खे। का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। न शेर खान न, असांखे वञण ॾे। चाची न शेर खान न, वञण दे चाची खे। छॾे ॾे मोर खे पंहिंजी मर्ज़ीअ ते। मुंहिंजी मर्ज़ी छा हुई ऐं तव्हां मूंखे असांखे न ॾे मोर, असांखे ॾे न ॾे। अच्छा मां अरे करे छा थो?
जबला यार हिन जी पोइवारी केर कंदो हिन चने जी पोइवारी। रुलण दे, शाम ताईं दिमाग ठिकाने ते अची वेंदुसि। सलाह वरी केड़ी खण डंडो ऐं इन्हनि खे डोड़ाए। तूं सम्झी थी त हीअ निकिरंदा घर मां? चाची जेकॾहिं हिननि खे न कढी अॼु घरां त मां निकिरी वेंदीसांइ। सत भराई तू परेशान न थी, मां वेठो आ न। अच्छा के हिन घर मां केरु कढी नथो सघे। जेकॾहिं कंहिं या जुरत कई न, मां मुठी पवंदुसि ऐं हलंदो बि ॾिसांसि परसां बि पेरनि में किरी पवंदोसांसि। एजूं मिठू कंदोसांसि जो मूंखे चवंदो हो मां वे बस करे वे तो कोठा कढूं। अदा उहो त सभु ठीकु आहे, पर इहे माण्हू कुझु सवाइ डिंगा था लॻनि। तूं सची आहीं। जेसि ताईं हिननि खे डिंगाई कोन ॾेखारबी न तेसि ताईं कोन मुड़ंदियूं। हाणे हिननि ते डंडो खणणो ई पवंदो। हे हितां कोन निकिरंदा, मार जा पक्का आहिनि। मूंखे पक है त इहा ॻंढ असां पलोड़े वठंदासीं ऐं इन्हे ॻंढ में को माल आहे। ऐं जॾहिं न इहो माल असांखे हथ अची वियो त असां माला माल थी वेंदासीं। अरे मुआ इन हड़ के ये भक रुपए न वे मैं उनके शक पजी वेंदो। तो पाण त चओ त संभाले रखंदी कर। अरे मार पवई मुआ मुंह जो ख्याल रखो हड़ जो ये चुंबड़ी न पवंदो कर। हाँ अदा भाॼाई सही थी चएव। अदी तुझे भाॼाई ता सदको वॼा अजो गॾ परे कयो बस। अदा एतिरो परे न, बाक़ी छा कयां भला? साहब ये सब सुञाता आया न, हिननि मां माल किथे निकिरंदो? पोइ बि चांहि पाणी जा त हिननि खां पैसा कढ न। इहे कीअं हथ कढूं? साहब सफ़ा सुञान। न न न हिन जो डोकरा अथव। हिन सीधे दुकान आहे पकिंसन मां मिर्च ठाहींदो आहे। कूड़ त कोन थो हणी न। न चई खुदा पाके किथन में पंहिंजो दुकान अथव। हिननि ॿिन्ही मां हथ कढ ऐं हुन दुकानदार खे हथीको कर जेको पकियुनि सिरनि मां ॻाढ़ा मिर्च ठाहींदो आहे। भले आहे साहब, भले आहे। दुकान वारो मान आया ही त इहो। साहब ये कूड़ तो ॻाल्हाए। अरे असांखे वरी तूं बेवकूफ़ थो बणाई। साहब यकीन कयो साईं, मां न आहियां। ॿुधाए भेण ॿुधाए। साहब इहो अथव इहो। पुलिस खे मुंझाइण जो मतिलब तूं सम्झी थो? साहब मुंझाए कोन थो इहो थियो अल्लाह बा। ढोले अरे अखियूं खोल ॿुधाओगा, अखियूं खोल। हिन महिल बि अखियूं ॿुटियो बीठो आहे। बा अखियूं खुलियल मुंहिंजूं खुलियल अखियूं। साहब असांखे इजाज़त ॾियो बा। तव्हां ॿई हलो, हिन खे मां चङी रीति ॾिसां थो। अचण ॾे मूंखे घर, अचण ॾे। ॾिस त छा थो कयां निभागा, हे छा करेंगे? अरे वरी पुलिस जे अॻियां धमकी? साहब तव्हांखे तरे त धमकी जा, मां हिन चंडरे खे ॾियां पंहिंजे खे। मां चवां थो बात बंदि कर। पर साहब बचाओ बात बंदि कर। पुफी आई ॻाल्हि सम्झ में? लॻे थो त इन्हे ॻंढ में हिननि खे का मिल्कियत आहे ॿधल। न पुफी सुञा आहिनि, मिल्कियत काॾूं आहिनि। आस्ते ॻाल्हाए। हूं त न कुझु त हिन ॻंढ में या त हे पंहिंजी का जाइ जॻह विकिणी उहे पैसा खणी आया आहिनि, या का सोन ज़री कुझु न कुझु त हिन ॻंढ में आहे। पुफी पोइ छा सलाह आहे? Thank you.